रुंडो किथे आ? किथे आ यो रुंडो? सिकू बाबो मामे वारनि वटि आहे। तू रुंडे के छड़, मुखे इहो बुधा त मुंहिंजी छोकरी कहिड़े हाल में आहे। कहिड़े हाल में आ? ॿुधायां त तुंहिंजी धी कहिड़े हाल में आ? उन ई हाल में आहे जे हाल में मुंहिंजी भेण आ। तुंहिंजी धी बि उन ई हाल में आ। तोसां ॾाढे सावल वारनि कयो आहे, उन में असांजो त कोॾो न आहे न। गलती मुंहिंजी आहे, मुंहिंजी गलती आहे जो मां न रुंडे जी चाल में अची वयसि। बाबा जी हिन में का बि चाल न आहे। अञा तूं ॾोही आहीं, अधी खे तो घरां भॼायो आहे। तुंहिंजी भेण खे मूं भॼायो न आहे, पर तुंहिंजे पीउ मूंसां गॾु उनखे भॼण ते मजबूर कयो ऐं पोइ सॼो इल्ज़ाम मुंहिंजे मथां हणी छॾियईं। जॾहिं त तुंहिंजे पीउ रुंडे मूंसां इहो वाइदो करे चुको हुयो, जेकॾहिं सावल वारनि को गंद कयो त उन्हनि खे मां सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदुसि। जॾहिं इन्हनि सावल वारनि जा हथियार मुंहिंजे मथां सिधा थिया आहिनि, तो वारो इहो पीउ वञी तुंहिंजे मामे वटि पनाह वठी अथई। बाबा खे मामे वारा ज़बरदस्ती वठी आया आहिनि, उते हू शौंक़ सां न आहे रहियल। मां तव्हांजी समूरी गेम खे सम्झी चुको आहियां, पर यादि रख त शइ, जेकॾहिं मां बेघर थियो आहियां न, सुख सां तव्हांखे बि जीअण कोन ॾींदुसि। यादि रखी छॾिजांइ। अंधेरे मोतबर सुख सां कान थो भेण जी। मखो ख़राब आहे छा? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।